हाजी शरीफ तू परेशान न थी मस्त अची वेंदो परेशान कीअं न थिया गुलज़ार तुंहिंजो फोन नंबर बि बंदि आहे मूंखे लॻे थो त किथे मारिजी त कोन वियो हाजी शरीफ पोइ त असांखे मस्त जे लाश जी ॻोल्हा करणी पवंदी गुलज़ार ईअं बि थी सघे थो मस्त खे मारे दुश्मन दरिया में लोड़े छॾियो हुजे गुलज़ार जड़ा तूं हाणे ईअं कयो सॼनि झंगनि में ॻोल्हियो परपट में ॻोल्हियो ॾिसो त किथे मता मस्त जो लाश लभी पई ऐं जेकॾहिं उतां सभिनी जॻहियुनि तां न मिलियो न पोइ पक था सम्झिजो त मस्त मुजन जी कैद में आहे तव्हां वञो लोंग छा मूं सां एॾी दिलि अथई छो अहिड़ो सवाल थी करी हो उनजे करे त तूं ॾिसी ईअं पियो रेशम याद अथव नंढपण जा ॾींहं जॾहिं अंब बूर झलींदा हुआ त तोता अची हुनजे गिड़खड़ियुनि में बचा कंदा हुआ त पोइ तूं कीअं चवंदी त लोंग मूंखे मिठूअ जा बचा त पकड़े ॾे मूंखे चङी तरह यादि आहे भला नंढपण जा ॾींहं हिकु गुॾी ॾे जंहिंसां मां दिलि बदर आहियां लोंग औलाद त अलाह जी वस आहे मुंहिंजे वस में थोरी आहे काश हिन घर में को नंढड़ो ॿार हुजे जंहिंसां हिन घर जी सूंहं वधी वेंदी न चाचा शाहू खे हाणे बर्दाश्त कोन कंदुसि जो तोखे बुरो भलो चई ॻाल्हाए थो वञे हाणे अखियुनि में विझी ॻाल्हाईंदोमांसि वक़्तु पुटु हू ज़ालिम आहे कहारी आहे तोखे मारे छॾींदो तोखे मुंहिंजो कसम आहे तूं हुनखे कुझु बि न चवंदी अमा हे तो छा कयो मूंखे पंहिंजो कसम छो ॾिनई छो ॾींदी आहे मूंखे पंहिंजो कसम हाणे मां छा कयां वक़्तु पुटु मां माउ आहियां न इहो सूर कीअं सही सघंदसि अलाह न करे तोखे कुझु थी पियो त मुंहिंजो त सभु कुझु हलियो वेंदो न अमा हाणे मूं फ़ैसिलो कयो आहे त चाचा शाहू खे हिन घर में अचनि कोन ॾींदुसि वक़्तु हाणे घणो ॿीहंदो न वञ तूं एॾो अॾो न आहे जो शाहूअ खे हिन घर खां रोके सघे त पोइ मां पंहिंजी में कहण कोन ॾींदुसि छो ॾियां मां पंहिंजी में चाचा शाहू खे कहण हुन मूंसां मदद कई छा नौकरी वठण जे लाइ शाहूअ जो फ़ैसिलो हाणे बिल्कुलु तयारु आहे थोड़ा रुगो कन खड़ा न कंदोसांसि पर लोथे कंदोसांसि वरी हिन जुए में तोखे नज़र न ईंदो वक़्तु पर खां माण्हू वसांजो ऐं सलामी थो भले वरी मुजन जी मुजन जी सलामी छो न भरींदा तव्हांजो उन्हनि खे ड्रिघो रसो ॾेई छॾियो आहे त हाणे त पाण खे मोतबर सम्झंदा न हाजिम मूं उन्हनि वॾेरनि जी सोच खे कॾहिं बि नाहे अपनायो जेके हरू भरू खामखा कंहिं ग़रीब मिसकिन खे ईज़ा ऐं अज़ाब ॾींदा आहिनि तंग कंदा आहिनि मूं पंहिंजे उसूलनि अमन ऐं इंसाफ़ जी रस्ते खे मज़बूती सां पकड़े रखियो आहे त जीअं को बि मूं मथां आङुर न खणे त कामो खान फराए थो सच जो साला अमन जो बगदा ऐं सामुन जो सरदार पर हिन मां का बि हिकु कहाणी कोन हाशिम हिन सचाईअ भरे ज़मीर मूंखे रोके रखियो आहे न त छा शाहू ऐं छा शाहू जी वजह बाबा साईं अव्हांजे उसूल जी असां भली कड़ी न आहे पर जेको केरु शाहू रबू खैरू ऐं इहो चनेसर खणी रहिया आहिनि न बाबा साईं इहे सभु ज़िंदा छॾण जे क़ाबिल न आहिनि जहिड़े दफ़न करण जे लाइक़ आहिनि वैसे कल्ह कलो को ॾींहुं आहे इहो शाहू तव्हांजी हद में टांटो खणण आयो पर हाणे बोरची बणिजी वियो आहे पर इन बोरचीअ खे जेकॾहिं उन टांटे में साड़े खाक न कयुमि न त मुंहिंजो नालो बि हाशिम न आहे वैसे इहो शाहू रोज़ रोज़ असां सां हौस थो करे हाशिम हाशिम वक़्त जो इंसाफ़ कर इहे अहिड़ो मौक़ो ॾींदा पोइ जेको तोखे वणे न उहो कजाए
साहू मुजन साईं असांखे आज़ाद कराए असुल असां ते मोहर हणी छॾी अथई। ऐं बाबा हाणे जिन माण्हुनि असांजी ज़मानत कराई आहे उन्हनि खे त कुझु न कुझु ॾियणो आहे न। पहिरां माई में जे रसे खे अतलाइण नथी ॾे त मां हुनजी मेह कीअं कयां? वाह अड़े साहू वाह, मुड़ुस त केॾो जान आहे, कंधार आहे, वरी हिक माईअ जी धमकीअ खां डिॼी वई। असुल काके ई कारी करे छॾियई। अड़े बाबा तुंहिंजो भाउ पनाह हुजे हा न त सॼो माल असुल पिड़ीअ ते काए हली खपाया, ऐं तूं हिक में बि काए नथो सघीं। पहिरां तूं चाहे छा थो त माई खे थपड़ी मारे विझां, जेल हलियो वञा, या हाशिम वारनि जी गोलियुनि जो खाज बणिजां? तूं चाही छा थो? साहू मूंखे त हिन खां भलो अथई त ॻोठ में कंहिं माइन खां चूड़ी वठी उहे पाए छॾ। तूं बस कर रबू, तोखे जे नथो चवां न असुल मथे ते तो चढ़ंदो वञी। तूं मुड़ुस माण्हू हूंदे पर हिन खेरे सां न उचाए, छो त खेरू वॾो खेस्ती थई, पंहिंजो हुजे या परायो, असली खेरू कंहिंजो खेर घुरंदो ई न आहे। हाणे जहिड़े खे छॾियो मक़सद जी ॻाल्हि कयो। साहू बाबा जेल बि जोननि जे लाइ ठहिया आहिनि, को जहिड़े तहिड़े जे लाइ न। हिन हाशिम वरी कहिड़ा खून कया आहिनि जो वरी उन खां थो टुजी। डॉक्टर शाहू खैरो सही पियो चए, जेकॾहिं डर कंदासीं त रहिजी वेंदासीं। हल त हलूं। डॉक्टर अबू तकड़ न कर, माई जूं मेयूं करण में देर न आहे। हाणे त ज़िद ते बि काईंदोमांसि, तव्हां सिर्फ़ु 2 ॾींहं सबुर कयो। चाचा मां तव्हांजे बारे में मेयूं सुन कोन ॾींदुसि। तूं रोकी दे मूंखे। हा चाचा मां तोखे रोकींदुसि। मां तूं मूंखे रोकी दे, तो में एतिरो दम थी आयो तूं पंहिंजे चाचा जे साम्हूं थी दे। हा तूं मेह छुइण खां मूंखे रोकी दे। तूं चाचा महन जे बारे में निकिरी वञ ऐं वठी वञ हिननि खे। इहो न विसार त मां बि हाशिम जो भाणजो आहियां। अड़े रे तूं रत मुंहिंजी, हा मां वरी हाशिम ते थो वणे। अॼु जे तोखे ज़िंदा न पुरियुमि न त मुंहिंजो नालो शागुन आहे। वाह अड़े वाह साहू वाह, हिकु वात ॻाढ़ो छोरो तुंहिंजे साम्हूं पियो थिए। जेकॾहिं न मुंहिंजो भाटो हुजे हा न त हिन जी ज़बान चोरण बि न ॾियां। बीठो ॾिसी छो थो, असुल भञी लाहेसि, खल पुठीअ ते न हुजेसि। चाचा घणो बर्दाश्त कयो तूं, हाणे बर्दाश्त कोन थींदई। अड़े विढ़ंदे मारी दे। सौट शाह खे लठ ताणी ॾेखार, औंठा त कढाए। ठीकु आहे साहू, भली ॿ ॾींहं सोच। मुंहिंजो छा, मुंहिंजी त हूअं बि मालिकी मुजन कई आहे, ऐं मां त हूअं बि मुजन साईं जो कमदार आहियां। मूंखे त को तोहफ़ो ॾियणो ई न आहे। ऐं हा थोरो तव्हांजे मथो थियल आहे, जेकॾहिं मुड़ुस हूंदो न त थोरो लाहींदो, छो त ही खैरू वॾो खेस्ती आहे। पंहिंजो हुजे या परायो, असली खैरू कंहिंजो खैर न आहे घुरंदो। माई मूंखे बि ज़रूरत कान्हे का तोसां ॻाल्हाइण जी। जेको खिली ॻाल्हाए त मुंहिंजे अखियुनि ते, जे न दाइया इस्माई वज़ीरा इन्हीअ सां चईं पियो त हाशिम खे चओ त थोरो वक़्त खे हिदायत। चईं पियो त शाहू वारनि सां असुल उभो उभो थियो पियो थो ॻाल्हाए। थोड़ा आख़िर भाणेज कंहिंजो आहे? हिन हाशिम जो। नेठि मामन जो रत बि त ज़ाहिर थींदो न। हाशिम इहो त ठीकु आहे, पर छा थोड़ा हाशिम शाहू ऐं रबू त आहिनि ॿई लुच। मथां वरी करे अथनि इहो मंदो जेको शैतान जी नानी आहे, इहो शाहू वारनि खे टीचरियूं पियो ॾींदो। मूंखे त यार हाशिम शक आहे त किथे वज वठी धक हणी छोकिरे खे पूरो न करे। न सोडा न, इन्हनि में इहा हिम्मत ई कान थींदी जो हाशिम जे भाणजे ते हथ खणनि।
आंड्रा ई कढी छॾिया न। यार छो थोड़ा अकुल नाले जी का शइ बि आहे या न? तूं थोरो सोच, जेकॾहिं न वो छोकिरे खे धको हणी मारे बि छा न त पोइ हुननि जा आंड्रा कढी छा कबा? मां बसि वञी थो सम्झायां त तूं ॿार न थी, हुननि सां ईअं पेश न अच, हुननि सां ईअं खुदरू न ॾे। जेकॾहिं पोइ बि सम्झ में न आई न हुननि खे ॻाल्हि त असांजा हथ बि ॿधल न आहिनि। ठीकु आहे सोडा, तूं वञी वक़्त खे सम्झाए त हरू भरू तकड़ न करे। बाक़ी जे हिननि वक़्त ते हथ खयो न त हथ कपे छॾींदोमान, जिगर ॾारे छॾींदोमान। छो त हिकिड़ो हाशिम जंग जे 100 शींहनि जे बराबरि आहे। फारूक ख़बर पई? न न कहिड़ी? हू आहे न एहसान, असांजो पाड़े वारो। हा हा, मुख्तियार जो पुटु। हा, हुनजो वियांउ आहे मथे महीने। हुनजी ॾाॾी आई वियांउ ॾेई वई भरण लाइ। सोणी सॼो ॾींहुं थी वेही भर्त भरे, ॿाहिरि छो नथी वेहे? रुगो हवा लॻई का सिहत ठही। चाची बसरा तूं ई खणी सम्झाए सोणी खे, सॼो ॾींहुं अंदर कमरे में वेठी आहे। हाणे बि मां ॿाहिरि वठी आयो आहियां। कुझु पंहिंजी सिहत जो ख्यालु करे, केॾी न गर्मी लॻी पई आहे अंदर कमरे में। अब सॼो घर माईअ जे हवाले आहे। का छल पल अथसि त हिते न वेहो हुते वेहो, पंहिंजी मर्ज़ीअ जी मालिकाणी आहे, जाते वणेसि ताते वेहे, हीअं जो अचे ॿाहिरि वेहे, का ॻाल्हि कजे, को सूर सलजे, हिक ॿिए सां हाल होरजे। पर हाणे हीअ अंदर कोठनि में बंदि, मां ॻाल्हायां त कंहिंसां भितर सां वेहे, अचे त का खुलियल फिज़ा हवाए लॻेसि, का सिहत ठहेसि। रबा चवण जो वक़्तु ई कोन्हे। फारूक जॾहिं मां कंहिंसां ॻाल्हाइण ई नथी चाहियां, पोइ कंहिंखे कहिड़ो ज़रूर आहे मूंसां ॻाल्हाइण जो? ॿुधो ई न पा, हाणे पाण तो ॿुधे पियो। माई मांखे बि ज़रूरत कान्हे का तोसां ॻाल्हाइण जी। जेको खिली ॻाल्हाए त मुंहिंजे अखियुनि ते, जे न त मिठी बि माठ मुठी बि माठ, हर को पंहिंजे मुंहुं ख़ुशि। बाक़ी मांखे तो वांगुरु इहो ईअं डोंगलनि ते ॻाल्हाइण कोन ईंदो आहे। न को कुंड में वेही सुस पुस करणु ईंदी आहे। बसरा जेको ॻाल्हाईंदी आहे खुलीअ ज़बान सां, खुलीअ दिलि सां, कंहिंखे वणे त छा, न वणे त छा। सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि, अञा घड़ी खनि घर में मस था अचूं त रुगो इहा बुण बुण तव्हां मांजी शुरू। नथियूं सौ असांखे 5 मिंट घर में आराम करणु। भला खणी चई छॾियो त अॻिते घर ई न अचूं। मां छो कंहिंखे रोकींदसि त घर में पैर रखो या न रखो? मर्ज़ी यार कंहिंजी, जेको रहे त रहे, जे न त मां त रही पई हूंदसि न। बा मुंहिंजे मुड़ुस जो घर आहे, सूमर जो घर आहे, कंहिंजे अबे ॾाॾे जो घर न आहे त मां वेही कान कढां कंहिंजी। अलाह रखणी वॾी थी कावड़ लॻे में पई। हल हल ओ गोए हो मैदान वेठी हूंदसि अकेली। मां हूअं फ़क़ीरनि सां वेठी ॻाल्हाईंदसि। मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वञनि, काड़ा हिननि जी। जी रानी, हाशिम आहे ज़ोरावर मां। इन जूं ॻाल्हियूं दिलि में न कंदी कर। कुंज घर में हुई, कोई झंग में त कोन हुई जो हाशिम खान नाराज़ थो थिए। अदावरा झंग हुजे या घर हुजे, पर अकेली न्याणी घर में छो हुजे? ॾिसी तो ज़मानो ख़राब लॻो पियो आहे। कुंज अकेली घर में टिजे त पोइ? हाशिम तूं पंहिंजी जाइ ते सही, अॻिते ईअं कोन थी। जी कुंज खे अकेलो घर में कोन छॾ, पाण सार करे वठो। वाह अदावरा वाह, ॿुधी सभु कुझु थो पर सम्झी कुझु बि कोन थो। न्याणी भला घर खां ॿाहिरि छो निकिरंदी? न अदा न। हाणे ॿी ॻाल्हि ॿुध, इहा भला का फज़ीलत आहे? औरतूं ज़मीन ते कमु कनि, माण्हू छा चवंदा? हाशिम सॼे ॻोठ जूं मायूं बनीअ जो कमकार कंदियूं थी वतनि। जेकॾहिं मां कयो त हिन में कहिड़ो ॾोह थी पियो? हूअं बि घर जे कमकार लाइ कुंज आहे न। ठीकु आहे, सभु हिकिड़ी ॻाल्हि हो त मां छा कयां, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो,
पहिरियां सुणीअ खे घुराए घर में विहारियो, पोइ तव्हां भली वञो। पोइ बि घटि में घटि कुंज ऐं सुणी ॿ घर में त हूंदियूं न। ठीकु आहे हाशिम, हाणे अॻिते ईअं ई कंदासीं। हाशिम भला मुंशी जीवन मिले? हा दा ॿुधाई पे त पंहिंजनि हारिन जेको आहे सो लापारो लाहे छॾियो ऐं थ्रेशर जी घुर पिया था कनि। त पोइ थ्रेशर मोकिले ॾींदे, जेरो हणाए छॾीनि। दादा मूं अॼु हाशिम खे ट्रैक्टर जो चई छॾियो आहे, थ्रेशर गाह ईंदो, पर हुन चयो त हिकिड़ो ॿियो देरो अथमि, उहो गायां त पोइ तव्हां ॾींदुसि। हाशिम पंहिंजी कणिक बि तयार आहे, सुभाणे परीहं मां बि लाबारो कंदुसि। भली अदा वॾा जेका तुंहिंजी मर्ज़ी। हाशिम मानी खाई पोइ वञा कांटा ॾेई आहियां ठपराइण जे लाइ। रेशम मूं सोचियो आहे त पंहिंजी ज़मीन ते हिकिड़ो स्कूल ठाराइजे जिते ॻोठ जा नंढा ॿार तइलीम पिराइनि। लोग सही सोचियो अथई, ज़मीन सुठे कम जे लाइ ॾींदासीं, उन जो उजरो असांखे अलाह ॾींदो। रेशम असां वटि मर्दनि जी तइलीम सां गॾोगॾु औरतुनि जी तइलीम जी बि खोट आहे। इनजे करे मर्दनि जे स्कूलनि खे तइलीम ॾिनी वेंदी। ईअं करण सां न ॻोठ में सुधारो ईंदो। वारो यो चाचो शाहू तरड़ो लागर से हल्की तिबत रखंदड़ बेकार माण्हू आहे। तूं हुन सां तेज न थींदो कर यार। तूं पंहिंजी पोड़ी माउ जो अकेलो सहारो आहीं ऐं मां नथो चाहियां त तुंहिंजी नियारडाइण जे करे भेण सदोरी हिन उमिरि में पई तुंहिंजा सूर सही। पर मामा सोढा चाचा शाहू मूंखे पंहिंजो भाइटियो कॾहिं सम्झियो ई न आहे। जॾहिं बि ईंदो आहे मार ऐं गार खां अलावा कुझु ॻाल्हाईंदो ई न आहे। मजबूरन मूंखे बि कुझु न कुझु करणो पवंदो। न वक्त न, तूं मुंहिंजो चयो वठ ऐं सब्र में रह। तूं शाहू सां का बि तकड़ न कंदी। ठीकु आहे मामा, इहो बि ज़हर जो ढुक भरे थो वञा। अरे छोरा मुंहिंजे दुश्मन सां मुंहिंजी गिला वेठो थो करे। हाँ पंहिंजे चाचा जी ये तोड़ा फुटारे छा थो ॾिसे? हाँ ये तोड़ा फुटारे छा थो ॾिसे? झुकाए नज़रूं तो ये अखियूं न कढाए हले नथो मुड़े। हाँ चाचा तूं मोती हथ खणंदी, इहो हथ तुंहिंजो मां कपींदुसि न। बस शाहू बस, खड़ो थियो। मां हिते बीठे बीठे तोखे ॾाढो बर्दाश्त कयो, हाणे बस। हाँ छा कदे तूं इहो जेको हथ तो वक्त ते खयो आहे न, भाञी छॾींदो साईं शाहू, भाञी छॾींदो साईं। सोडा वक्त मुंहिंजो फाटियो आहे, मारियांसि या छॾियांसि, तूं केरु थींदो आहे? तूं छा लॻंदो आहे वक्त जो? हाँ मामो मामो आहियां मां वक्त जो, समझी? आईंदा जेकॾहिं वक्त जे पाछे खे हथ लाथो अथई न त तूं चङे नमूने ॼाणी थो त मुंहिंजो नालो सोढो आहे। सोढो शाहू दुनिया विञाए छॾींदो साईं, दुनिया। ॾिसी रहंदुसि तोखे, ॾिसी रहंदुसि तोखे मां। हाणे हल हितां, ॾिसी रहंदो मूंखे। अच वक्त पुट। मुझे बस में थोड़ी आ। काश हिन घर में को नंढो ॿार हुजे जंहिंसां न घर जी सूंह वधी वेंदी। न मां न, चाचा शाहू खे हाणे बर्दाश्त कोन कंदुसि। जो तोखे बुरो भलो चई ॻाल्हाए थो वञे, हाणे अखियुनि में विझी ॻाल्हाईंदोमांसि। वक्त पुट हू ज़ालिम आहे, कहारी आहे, तोखे मारे छॾींदो। तोखे मुंहिंजो कसम आहे, तूं हुनखे कुझु बि न चवंदी। अमा हे तो छा कयो? मूंखे पंहिंजो कसम छो ॾिनई? छो ॾींदी आहे मूंखे पंहिंजो कसम? हाणे मां छा कयां? वक्त पुट मां माउ आहियां न, इहो सुर कीअं सही सघंदसि? अलाह न करे तोखे कुझु थी पियो त मुंहिंजो त सभु कुझु हलियो वेंदो न। अमा
हाणे मूं फ़ैसिलो कयो आहे त चाचा शाहू खे हिन घर में अचनि कोन ॾींदुसि। वक्त हाणे घणो बीहंदो न वञो, तूं एॾो अॾो न आहे जो शाहूअ खे हिन घर खां रोके सघे। त पोइ मां पंहिंजी में कहण कोन ॾींदुसि। छो ॾियां मां पंहिंजी में चाचा शाहू खे कहण? हुन मूंसां मदद कई छा नौकरी वठण जे लाइ? तो शाहूअ जो फ़ैसिलो हाणे बिल्कुलु तयारु आहे। थोड़ा रुगो कन खड़ा न कंदोसांसि पर लोथे कंदोसांसि। वरी हिन जुए में तोखे नज़र न ईंदो। वक़्त बरखा माण्हू असांजो ऐं सलामी तो वरी मुजन जी। वैसे मुजन जी सलामी छो न भरींदा? तव्हांजो उन्हनि खे ड्रिघो रसो ॾेई छॾियो आहे त हाणे त पाण खे मोतबर सम्झंदा न। हाशिम मूं उन्हनि वॾेरनि साईं असांखे आज़ाद कराए असुल असां ते मोहर हणी छॾी अथई। ऐं बाबा हाणे जिन माण्हुनि असांजी ज़मानत कराई आहे उन्हनि खे त कुझु न कुझु ॾियणो आहे न। पहिरां माई में जे रसे खे अकलार न थी ॾे त मां हुनजी में कीअं कयां? वाह अड़े साहू वाह, मुड़ुस त केॾो जान आहे कंधार आहे। वरी हिक माईअ जी धमकीअ खां डिॼी वई। असुल काके ई कारी करे छॾियई। अड़े बाबा तुंहिंजो भाउ पनाह हुजे हा न त सॼो माल असुल पिड़ीअ ते काए हली खपाए हा। ऐं तूं हिक में बि काए नथो सघी। अहिड़ा तूं चाहे छा थो त माई खे थपड़ी मारे विझां, जेल हलियो वञा या हाशिम वारनि जी टोलियुनि जो खाज बणिजां? तूं चाही छा थो? शाहू मूंखे त हिन खां भलो अथई त ॻोठ में कंहिं माइन खां चूड़ी वठी उहे पाए छॾा। तूं बस कर रबू, तोखे जे नथो चवां न असल मथे ते तो चढ़ंदो वञी। तूं मुड़ुस माण्हू हूंदे पर हिन खेरे सां न उचाए छो त खेरू वॾो खेस्ती थई। पंहिंजो हुजे या परायो, असली खेरू कंहिंजो खेर घुरंदो ई न आहे। हाणे जहिड़े खे छॾियो मक़सद जी ॻाल्हि कयो। शाहू बाबा जेल बि जोननि जे लाइ ठहिया आहिनि, को जहिड़े तेड़े जे लाइ न। हिन हाशिम वरी कहिड़ा खून कया आहिनि जो वरी उन खां तो टुजी। डॉक्टर शाहू खैरू सही पियो चए, जेकॾहिं डर कंदासीं त रहिजी वेंदासीं। हल त हलूं। डॉक्टर अबू तकड़ न कर, माई जूं मेयूं करण में देर नाहे। हाणे त ज़िद ते बि काईंदोमांसि। तव्हां सिर्फ़ 2 ॾींहं सबुर कयो। चाचा मां तव्हांजे बारे में मेयूं सुण कोन ॾींदुसि। तूं रोकी दे मूंखे। हा चाचा मां तोखे रोकींदुसि। मां तूं मूंखे रोकी दे। तोमें एतिरो दम थी आयो तूं पंहिंजे चाचा जे साम्हूं थी दे। हा तूं मेह छुअण खां मूंखे रोकी दे। तूं चाचा महन जे बारे में निकिरी वञ ऐं वठी वञ हिननि खे। इहो न विसार त मां बि हाशिम जो भाणजो आहियां। अड़े रे तूं रत मुंहिंजी। हा मां वरी हाशिम ते थो वणे। अॼु जे तोखे ज़िंदा न पुरियुमि न त मुंहिंजो नालो शाहू न आहे। वाह अड़े वाह शाहू वाह, हिकु वात ॻाढ़ो छोरो तुंहिंजे साम्हूं पियो थिए। जेकॾहिं हिन मुंहिंजो भाटो हुजे हा न त हिन जी ज़बान चोरण बि न ॾियां। बीठो ॾिसी छो थो, असल भञी लाहेसि, खल पुठीअ ते न हुजेसि। चाचा घणो बर्दाश्त कयो तूं, हाणे बर्दाश्त कोन थींदई। अड़े विढ़ंदे हाँ मारी दे। सौट शाहू खे लठ ताणी ॾेखार, औंठा त कढाए। ठीकु आहे शाहू, भली 2 ॾींहं सोच। मुंहिंजो छा, मुंहिंजी त हूअं बि मालिकी मुजन कई आहे ऐं मां त हूअं बि मुजन साईं जो कमदार आहियां। मूंखे त को तोहफ़ो ॾियणो ई न आहे। ऐं हा थोरो तव्हांजे मथो थियल आहे। हाजी शरीफ़ तूं परेशान न थी, मस्त अची वेंदो। परेशान कीअं न थिया गुलदार, तुंहिंजो फोन नंबर बि बंदि आहे। मूंखे लॻे थो त किथे मारिजी त कोन वियो। हाजी शरीफ़ पोइ त असांखे मस्त जे लाश जी ॻोल्हा करणी पवंदी। गुलदार
ईअं बि थी सघे थो मस्त खे मारे दुश्मन दरिया में लोड़े छॾियो हुजे। गुलज़ार जाड़ा तूं हाणे ईअं कयो, सॼनि झंगनि में ॻोल्हियो, परपट में ॻोल्हियो, ॾिसो त किथे मतां मस्त जो लाश लभी पई। ऐं जेकॾहिं उतां सभिनी जॻहियुनि तां न मिलियो न, पोइ पक सां सम्झिजो त मस्त मुजन जी कैद में आहे। तव्हां वञो। लोंग छा मूं सां एॾी दिलि अथई? छो अहिड़ो सवाल थी करी? वो उनजे करे त तूं ॾिसी ईअं पियो। रेशम, यादि अथई नंढपण जा ॾींहं जॾहिं अंब बूर झलींदा हुआ त तोता अची हुनजे गिड़खड़ियुनि में बचा कंदा हुआ, त पोइ तूं कीअं चवंदी त लोंग मूंखे मिठूअ जा बचा त पकड़े ॾे? मूंखे चङी तरह यादि आहे, भला नंढपण जा ॾींहं। हिकु गुॾी ॾे जंहिंसां मां दिलि वधर आहियां। लोंग औलाद त अलाह जी वसा। शहर जी सोच खे कॾहिं बि नाहे अपनायो, जेके हरू भरू खामखा कंहिं ग़रीब मिसकिन खे ईज़ा ऐं अज़ाब ॾींदा आहिनि, तंग कंदा आहिनि। मूं पंहिंजे उसूलनि अमन ऐं इंसाफ़ जी रस्ते खे मज़बूती सां पकड़े रखियो आहे त जीअं को बि मूं मथां आङुर न खणे त कामो खान फराए थो सच जो साला, अमन जो बगदा ऐं सामुन जो सरदार, पर हिन मां का बि हिकु करणी कोन। हाशिम, इन सचाईअ भरे ज़मीर मूंखे रोके रखियो आहे, न त छा शाहू ऐं छा शाहू जी वजह। बाबा साईं अव्हांजे उसूल जी असां भली कड़ी न आहे, पर जेको केरु शाहू रबू खैरू ऐं इहो चनेसर खणी रहिया आहिनि न बाबा साईं, इहे सभु ज़िंदा छॾण जे क़ाबिल न आहिनि, जहिड़े दफ़न करण जे लाइक़ आहिनि। वैसे कल्ह कलो को ॾींहुं आहे, इहो शाहू तव्हांजी हद में टांटो खणण आयो, पर हाणे बोरची बणिजी वियो आहे। पर इन बोरचीअ खे जेकॾहिं उन ई टांटे में साड़े खाक न कयुमि न, त मुंहिंजो नालो बि हाशिम न आहे। रेस इहो शाहू रोज़ रोज़ असां सां हौस थो करे। हाशिम हाशिम, वक़्त जो इंसाफ़ कर, इहे अहिड़ो मौक़ो ॾींदा, पोइ जेको तोखे वणे न उहो कजांइ। शाहू